जानवर में टाउन कमेटी पारां 7 करोड़ 27 लख रुपयनि जा तरक्याती वर्क आर्डर ठेकेदारनि हवाले। टाउन कमेटी टंडो मोहम्मद जे चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद ऐं वाइस चेयरमैन शहजाद हुसैन आरई पारां तरक्याती कमनि जे हवाले सां 7 करोड़ 27 लख रुपयनि जा वर्क आर्डर ऑनलाइन दरखास्तूं जमा कराईंदड़ ठेकेदारनि हवाले कया विया। उन मौके ते टाउन काउंसिल जा ऑफिसर ऐं शहर जे सियासी समाजी अॻवाननि वॾी तादाद में शिरकत कई। तकरीब में टाउन ऑफिसर आफ्ताब अहमद शेख समेत इंजीनियर अयाज अली चांग, मीर परवेज अहमद टालपुर, फैसल खासकली समेत शहर के मौजूद शख्सियतुनि सेठ फयाज, राशिद काइम खानी, सेठ घनश्याम दास, अली हसन काइम खानी ऐं ॿियनि शिरकत कई। टाउन काउंसिल मेंबरनि पारां फिरोजुद्दीन खासकेली, प्यार अली खासकेली, राशिद खासकेली, देवो आनंद, सेठ दौलत राम ऐं ॿियनि पिणु तकरीब में हिस्सो वरितो। उन मौके ते चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद चयो त टाउन में जारी तरक्याती मनसूबा अवामी भलाई लाइ तैयार कया पिया वञनि। कोशिश कई पई वञे त शहर जे हर इलाइक़े में सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। वाइस चेयरमैन शहजाद हुसैन आरई चयो त शफ़ाफ़ियत सां कमु कराइण टाउन कमेटी जी पहिरीं तरजीह आहे। हर कमु मयार मूजिबि मुकमल कयो वेंदो। रिपोर्ट करे आहे गुलाब खासकेली, टंडो जान मोहम्मद। इंशाअल्लाह ताला ये 12 महीना हलंदियूं रहंदियूं। तो अवां कम खे जल्दी कजो त ॿियो कमु असांजो ठहे। हिकिड़ी गॾी ठहे गई ऐं उन में इहो आहे थोरो घणो हेठि मथे असां तव्हां कंदासीं। उहो रहियल टुकड़ो आहे छा आहे उहो असां पंहिंजे पैसनि जे हिसाब सां ॾींदासीं। त कंहिंखे ॾिनियूं घटियूं जेके 3 लख में ठही वञनि, 4 लख में वरी असीं इन अची करे उन में मुंहिंजी पर्सनल तरह मुंहिंजी टीम खां सलाह कंदुसि ऐं चवंदो उहो थी थियूं वञे। ऐं कोटेशन सॼी टाउन हले थी। असां हिकिड़ी कोटेशन कोन कई आहे। हालांकि आउं कोटेशन जे हक़ में आहियां, छाकाणि त असांजे इनकम टैक्स जी मुसीबतूं फजनि थियूं। तव्हांखे साहिब 10 लख जो मुंहिंजो कमु आहे, तव्हांजे 15% नफ़ो रखो, ॿियो कमु कयो, पैसो वठो कैश। असांखे फ़ाइदो आहे भाई, असांजे महीने में 3-4 लख मिलींदा, असां लाइ कहिड़ो ख़राबु आहे। त ॿियनि खां मुख़्तलिफ़ बि पंहिंजो सिस्टम आहे। ऐं हाणे तव्हांखे वरी ईमान कयो अलाह साईं अव्हांखे अॻी जान में अजर ॾींदो। अव्हां पंहिंजी बचत रोज़ी कमायो, ज़ाहिर कमाइण आया आहियो, ठीकु आहे। उहो मुंहिंजो हक़ु आहे। भले छा बि मुल्क में हले उहा बि ॻाल्हि आहे, पर अव्हांजो हक़ु आहे। कमाए ख़ुदा करे सुठो नफ़ो कमायो। असांजो कमु जो में आहे माण्हू हली थी सघे, ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम।